अहिड़ा स्टूडेंट्स जेके स्पीकिंग जे हवाले सां थोरा परेशान आहिनि त असां अंग्रेज़ी नथा ॻाल्हाए सघूं। असां अव्हां सां कुझु अहिड़ा जुमिला शेयर कंदासीं जेके असांजे अमूमन लाइफ में इस्तेमालु थींदा रहंदा आहिनि। असां उन्हनि ते प्रैक्टिस कंदासीं तीअं तीअं असांजी जेका फ्लुएंसी आहे यानी जेको असां ॻाल्हायूं था उन में असां स्पीड वठंदा वेंदासीं। मूंखे इहा ई उमेद आहे। आई होप सो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, असांजो ही अॼोको क्लास ख़ासि स्पीकिंग जे हवाले सां आहे। यानी अहिड़ा स्टूडेंट्स जेके स्पीकिंग जे हवाले सां थोरा परेशान आहिनि त असां अंग्रेज़ी नथा ॻाल्हाए सघूं, या स्पीकिंग जे हवाले सां त असांखे एतिरी ॼाण न आहे त असां अंग्रेज़ी कीअं ॻाल्हायूं। त उन्हनि जे लाइ असां ही ख़ासि करे क्लास अपलोड करे रहिया आहियूं। हिन में असां अव्हां सां कुझु अहिड़ा जुमिला शेयर कंदासीं जेके असांजे अमूमन लाइफ में इस्तेमालु थींदा रहंदा आहिनि। यानी अहिड़ा शॉर्ट सेंटेंसिस जेके असां अमूमन इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में, इहे असांखे हिकु दफ़ो यादि करे छॾिणा आहिनि। उन खां पोइ असांखे छा करिणो आहे, उन्हनि ते करणी आहे प्रैक्टिस। यानी जीअं जीअं असां उन्हनि ते प्रैक्टिस कंदासीं तीअं तीअं असांजी जेका फ्लुएंसी आहे यानी जेको असां ॻाल्हायूं था उन में असां स्पीड वठंदा वेंदासीं। यानी सभ खां पहिरीं असांखे इहा त ख़बर हुजणु घुरिजे त असां ॻाल्हायूं कीअं, ऐं इन खां अलावा कहिड़ा कहिड़ा वर्ड आहिनि जेके असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु थींदा आहिनि। यानी ही 50 अहिड़ा नंढड़ा जुमिला आहिनि जेके असांखे पहिरियां यादि करे छॾिणा आहिनि। असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि करे पंहिंजे हाल मुताबिक़ अव्हां सां ही वीडियो शेयर कयूं था। यानी असां हिन में छा कयो आहे, जो शॉर्ट सेंटेंस जेके अंग्रेज़ी जा आहिनि उहे ऐं इन सां गॾोगॾु उन्हनि खे सिंधी में असां कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, इहे ॿई जुमिला असां तव्हां सां शेयर कयूं था। यानी हर हिकु जुमिलो जेको हूंदो उहो अंग्रेज़ी में बि हूंदो, उहो सिंधी में बि हूंदो। यानी सिंधी में असां छा सोचींदा आहियूं, छा चवणु चाहींदा आहियूं, त उहो अंग्रेज़ी में असांखे कीअं चवणो आहे। त ईअं ई असांखे इहे जुमिला यादि करणा आहिनि। यानी पहिरियां असां ही तव्हां सां फस्ट पार्ट शेयर कयूं था। इंशाअल्लाह जीअं असांखे तव्हांजे तरफ़ां रिस्पॉन्स मिलणु शुरू थियो त असां बि तव्हांजे लाइ हिकिड़ा अहिड़ा ई इंफॉर्मेटिव क्लासिस ठाहींदा रहंदासीं। सो जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। सो हलूं था क्लास जे तरफ़। सुबुह जो सलाम, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। मंझंदि जो सलाम, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून। राति जो सलाम, गुड नाइट, गुड नाइट। मां नथो सम्झां, आई डू नॉट अंडरस्टैंड, आई डू नॉट अंडरस्टैंड। मूंखे अफ़सोस आहे, आई एम सॉरी, आई एम सॉरी। मूंखे ख़बर न आहे, आई हैव नो आइडिया, आई हैव नो आइडिया। परेशान न थी, डोंट वरी, डोंट वरी। मूंखे माफ़ कयो, फॉरगिव मी, फॉरगिव मी। इहो तव्हां ते आहे, इट्स अप टू यू, इट्स अप टू यू। तव्हां तेज़ हली रहिया आहियो, यू आर गोइंग टू फास्ट, यू आर गोइंग टू फास्ट। न मां नथो चाहियां, नो आई डोंट वांट, नो आई डोंट वांट। ख़ामोश थी, बी काम, बी काम। ख़्याल कयो, बी केयरफुल, बी केयरफुल। बिल्कुल भी न, एब्सोल्युटली नॉट, एब्सोल्युटली नॉट। ख़ामोश थी, बी क्विट, बी क्विट। इन खे विसारे छॾ, फॉरगेट इट, फॉरगेट इट। मूंखे बाद में फ़ोन कर, कॉल मी बैक, कॉल मी बैक। मूंसां हथ मिलाए, गिव मी अ हैंड, गिव मी अ हैंड। मूंसां अच, कम विथ मी, कम विथ मी। मां इंतज़ारु नथो करे सघां, आई कांट वेट, आई कांट वेट। मूं वटि वक़्तु न आहे, आई डोंट हैव टाइम, आई डोंट हैव टाइम। मां सम्झी वियुसि, आई गॉट इट, आई गॉट इट। तव्हां मुंहिंजो वक़्तु ज़ाया करे रहिया आहियो, यू आर वेस्टिंग माई टाइम, यू आर वेस्टिंग माई टाइम। तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी,
नाइस टू मीट यू। नाइस टू मीट यू। मां बहितर महसूस कयां थो। आई फील मच बेटर। आई फील मच बेटर। अञा न। नॉट येट। नॉट येट। छा मां तव्हांजी मदद करे सघां थो? कैन आई हेल्प यू? कैन आई हेल्प यू? ॿियो कुझु? एनीथिंग एल्स? एनीथिंग एल्स? छा तव्हांखे पक आहे? आर यू श्योर? आर यू श्योर? तव्हां कीअं आहियो? हाउ आर यू? हाउ आर यू? ठीकु आहे। इट्स ओके। इट्स ओके। मूंखे इजाज़त ॾियो। अलो मी। अलो मी। मूं ते यकीन कर। बिलीव मी। बिलीव मी। मूंखे इहा ई उमेद आहे। आई होप सो। आई होप सो। का ॻाल्हि न आहे। इट डज़ंट मैटर। इट डज़ंट मैटर। तव्हां सुठा आहियो। यू आर गुड। यू आर गुड। तव्हां छा करे रहिया आहियो? वाट आर यू डूइंग? वाट आर यू डूइंग? तव्हां किथे आहियो? वेयर आर यू? वेयर आर यू? तव्हांजो नालो छा आहे? वाट इज़ योर नेम? वाट इज़ योर नेम? तव्हां किथे रहंदा आहियो? वेयर डू यू लिव? वेयर डू यू लिव? ॿीहर कोशिश करियो। ट्राई अगेन। ट्राई अगेन। ही उछलियो। ड्रॉप दिस। ड्रॉप दिस। शाबाश। वेल डन। वेल डन। ही मटायो। एक्सचेंज दिस। एक्सचेंज दिस। थोरो इंतज़ार करियो। वेट अ लिटिल। वेट अ लिटिल। इन बारे में कुझु सोचियो। थिंक अबाउट इट। थिंक अबाउट इट। सिधो वञ। गो स्ट्रेट। गो स्ट्रेट। मूंखे सलाह ॾियो। एडवाइज़ मी। एडवाइज़ मी। रड़ियूं न कर। डोंट क्राई। डोंट क्राई। हेॾे अच। कम हेयर। कम हेयर। वेझो अच। कम नियर। कम नियर। तो इहो असांजो अॼोको क्लास जेको असां स्पीकिंग जे हवाले सां अव्हां सां शेयर कयोसीं। उमेद था कयूं तव्हांखे असांजो हीउ अॼोको क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। हीउ वीडियो पंहिंजे दोस्तनि ऐं मिटनि माइटनि सां बि शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त इन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। ऐं अहिड़े तरीक़े सां इनशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में अव्हां सां मुलाक़ात थींदी। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।